पापड़ ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बेहतरीन अपडेट्स हथ मिलंदा। जी हाँ दोस्तों, इन में तव्हां ॾिसंदव त हाणे बलराज खान जो ढींगो ढेरी थियण वारो आहे। बलराज खान जा दुश्मन बलराज खान खे वेढ़े चुका आहिनि ऐं बलराज खान जेका गुनाह जेका मतिलबु कमु कया, जेको ज़ुल्म जबर कयईं, उनजो हिसाबु हाणे तमामु जल्द उनखे ॾियणो पवंदो। छो त बलराज खान जे गुनाहनि जो ऐं मंठार जे गुनाहनि जो मटको भरिजी चुको आहे। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। छो त हाणे मल्हार, गमदिल, मिठल ऐं शेर दिल इहे सभु हिकु थी चुका आहिनि ऐं ठाह थी चुको आहे। इन्हनि जो पाण में परचजी चुका आहिनि ऐं दुश्मन खे जेको आहे न हाणे ॾंद खटा दुश्मन जा करण जे लाइ हीअ सभु तयारु आहिनि। इन खे सभिनी खे हिकु करण वारो शेर दिल आहे, जंहिं सभिनी खे मिट माइटनि खे ठाह कराए ऐं हक़ीक़तूं आगाह करे ऐं उन्हनि खे क्लियर करे ॿुधाए तव्हां सभिनी दुश्मन हिकिड़ो बि आहे, जेको आहे बलराज खान। ऐं बलराज खान जा ॾंद खटण करण जे लाइ इहे सभु हाणे तयारु थी चुका आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो धमाकेदार चैनल आहे।